जी बिल्कुल, हर साल जहाँ इन साल भी कश्मीर में उठन जो मेलो सजायो हुयो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त हिन मेले में सिंध, पंजाब, बलोचिस्तान खां जेके आहिनि सो उठ आंदा विया आहिनि। ऐं मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते जेके मौजूदु उठनि जा जेके शौक़ीन आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां हर साल जेको आहे सो हिते उठ आणींदा आहियूं ऐं उठ जेको आहे सो ज़ोर आज़माई पिणु कंदा आहिनि। इन बाबति अचो त वधीक हिते मौजूदु जेके उठनि जा शौक़ीन आहिनि ऐं जेके परे परे जा माण्हू आयल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हा, असांजे इलाइक़े में एक तमामु तफ़रीक़ी हिकिड़ो माहौल आहे। इलाइक़े जे लाइ तमामु मुहबत जो इज़हार करे सभु गॾु थींदा आहिनि उठनि जे मेले में। हर साल असां इहो उठनि जो मेलो बाक़ाइदा सां मिलाईंदा आहियूं। तव्हां ॾिसो था हज़ारनि तादाद में माण्हू ख़ुशी सां बीठा आहिनि। इहो ई हिकु मुहबत जो इज़हार आहे। सभु गॾु थी करे इहो मेलो मल्हाईंदा आहिनि। पाण में संगत दोस्त सभु गॾिजी करे इहो माहौल ॾिसंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। इहो माहौल तमामु हिकु सुठो माहौल रहंदो आहे। हे सिंध, पंजाब, बलोचिस्तान हे हिकु बॉर्डर आहे। हिते सिंध जा बि आहिनि, पंजाब जा बि आहिनि, बलोचिस्तान जा बि आहिनि। सभु हे इलाइक़े जा माण्हू तव्हां ॾिसो था हज़ारनि जा माण्हू बीठा आहिनि। इहे टिनी सूबनि जा माण्हू हिते अची करे इन मौसम में जेको असां मेलो रखाईंदा आहियूं बाक़ी सभु गॾु थींदा आहिनि, इहो इंजॉयमेंट कंदा आहिनि। सभु हिकु माहौल, हिकु ख़ुशी जो माहौल हूंदो आहे। अॻे असां शुरूआत में ॾिनोसीं, हाणे इनशाला इन जे लाइ बि सोचियूं था इनशाला इंतिज़ामिया खां बाक़ाइदा सां हिननि खे माना मुआवज़ो मतिलबु इनाम हिन खे ॾियारींदासीं। सकाफ़ती मेले में बलोची रिवाज है। बलोची मां शौक़ हो सर पालूं शौक़ हो मिणेनू मां मिणेनू को मैं जुए दुरखों को डाक भाग खनू रोदी खनू मां रोदी है ए मैं सकाफ़ती मेला भी हंसते मैं रोदी है वसाइल भी हंसते। मारा इनाम नहीं मिलेगा मैं जुए नहीं भाव भी करूँगा मारा हज़ार मिलेगा शीरा देखूँ रोंगने देखूँ इसे मैं खर्चा खनूँ मां लेड़ो फिर के पलगूँ फिर के छुखा पल है। जी बिल्कुलु, हिते उठनि जे मेले ते मौजूदु जेके शौक़ीन हुया ऐं उठनि जा जेके मालिकान हुया माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन सां गॾोगॾु MP कश्मीर हाजी अब्दुल रऊफ़ ख़ान खोसो पिणु हिते मौजूदु हुयो। उन्हनि जो चवणु आहे त जेके खटंदड़ उठ आहिनि उन्हनि जे मालिकनि खे जेको आहे सो इनाम सां नवाज़ियो वेंदो आहे। हर साल जेको आहे सो हिते उठनि जो मेलो लॻायो वेंदो आहे। कश्मीर वासी जेको आहे सो ख़ूब इंजॉयमेंट कंदा आहिनि। जी।